अदबी संगत शाख दादू जो खजानची असांजा रहिजो थो वञे ऐं रहिजी वियो आहे ज़हन तां लही वियो आहे सो आसी बदल चला असांजी अदबी संगत जो खजानची आहे माण्हू आहे सो कमकार में हुयुमि साईं करे साईं खे चयोमांसि साईं स्टेज ते अचनि ऐं मुख़्तसिर जो गर्मी जे करे गर्मी जी शिदत घणी आहे इहो दोस्तनि जूं महिरबानियूं आहिनि जो हेॾी गर्मी में बि असां वटि असांजे सॾ ते खणी आया आहिनि मुख़्तसिर उमर ख़याम जो शेर आहे त यक ज़रे खाक बा ज़मीन रखता शुद्ध यक आब दूध बा दरिया शुद्ध आमदे शुदन तो अंदरीन आलम चीस्त आमदे मक्फी पदीदम ना पैदा शुद्ध इन माना आहे त पाण ॾिसूं ऐं गौर कयूं त हिकिड़ो कतरो जेको आहे दरिया जो पाणीअ जो उहो पाणी में जॾहिं मिले थो त उहो यकता थी थो वञे हुनखे तव्हां ज़ाहिर करे वञी न सघंदो ईअं ई पार्टिकल जेको असांजो मिटीअ जो आहे हिकिड़ो उहो वरी उछलायूं मिटीअ में त उहो हुते यकता थी वेंदो ऐं आमदे शुदन तूं अंदरि ई आलम चीस्त हीउ जेको आलम चीस्त आहे हिन में तुंहिंजो अचणु हे इंसान ईअं आहे जीअं कोताट में हिकिड़ी मख आई ऐं फेरो ॾेई हली हेॾो सरो मांडराण इन जो तर्जुमो शाह लतीफ़ जेको आहे पंहिंजी ज़बान सां कयो त महरूम थी मरी विया माहिर थी न मुआ चिड़ीअ जीअं चुंझ हणी लॻियाऊं लोहा हेॾो वॾो मांडराण ऐं असां छा हिकिड़ी चिड़ीअ जीअं आहियूं जीअं झिरकी हूंदी आहे चुंझ हणंदी आहे चिड़ीअ जी चुंझ जो आवाज़ु हिते ईंदो होॾे न ईंदो त भई चिड़ीअ जीअं चुंझ हणी लॻियाऊं लोहा हुबा भई हुआ इन वादी विच में हेड़ी वॾी वादी पर उन में ईअं हा ॼण हुबाब वांगुरु हीअं जर वांगुरु जर जे पोटे वांगुरु खिड़िया ऐं वरी अंदरि हलिया विया त हीअ वरी असां वटि क़ुर शरीफ़ में आयत आहे कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत जंहिंखे ॿुधायो वेंदो आहे त भई मौत जो ज़ाइक़ो हर कंहिंखे चखणो आहे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे असां यानी इहा ॻाल्हि ईअं आहे कंहिं स्कॉलर चयो त भई मौत हिकु ईअं सम्झो केक आहे ऐं जेकॾहिं ज़ाइक़ो केक जो चखींदा ईंदासीं त केक ख़तमु थींदो असां ख़तमु न थींदासीं असां ख़तमु न थींदासीं मौत ख़तमु थियणी आहे पाण त अहिड़े ई हिसाब सां इहा साॻी ॻाल्हि जेको आहे असांखे उमर ख़याम हिकिड़े ॿिए शेर में कई हुन चयो त मुंहिंजा महबूब ही बहार जी मौसम आई आहे अचु निम जे छांव जे हेठां वेही को जाम पियूं इन जाम मां वॾी मुराद आहे इहो छा जाम न आहे अचु जाम पियूं को शायदि इबादत जी ॻाल्हि आहे ॿी का ॻाल्हि आहे शायदि त इस्तारनि में हूंदी आहे अचु जाम पियूं ऐं ईअं न थिए जो सुभाणे वरी असां मरी वञूं ऐं असांजी मिटी थी वञूं ऐं कुंभर पोइ असांजी मिटी मां वरी जाम ठाहे ऐं वरी पाण में वेही जेको आहिनि पीअर्स जेके जोड़ा उहे इन ई निम जे हेठां वेही जाम कनि असां रहिजी वञूं त मैटर जेको आहे मातो जेको आहे उहो शिकिलियूं चेंज थो करे ऐं उहो ख़तमु न आहे थियणो त साईं अली गौर जेको आहे मां जॾहिं मूंखे हथ में किताबु हूंदो पीराणी ऐं जमाल लॻड़े जो कहाणी जो किताबु वई मां हितां अक्सर हिकिड़ो लंघंदो हुउसि हिते केबिन जेकी हूंदी हुई नाने मोरीअ जी सुमरो हो नानो मोरियो उन वटि जेको आहे साईं अली गौर ईंदो पोइ नानो मोरियो जेको आहे छा हो जो अधु पढ़ियल मां खे उन टाइम ते महसूसु थींदो हो जेको आहे माना बिलीव न कंदो गाड में पोइ ख़ुदा में बिलीव न कंदो ऐं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कंदो पोइ उन वटि जेके कमु कंदड़ हुया टे छोकिरा जेके हाकर हुया अख़बारनि जा कॾहिं कॾहिं उहो केबिन ते वेहंदो केबिन उनजी या ॿिए जी साईं खे या वरी ख़बर हूंदी त उहे हाकर जेको आहे उनजी सोबत में अची जेको आहे यानी उहे बिलीव ख़ुदा में कोन पिया कनि कॾहिं कॾहिं वरी मां ईंदो हुओ रिसालो खणंदो हुओ साईं अली गौर ॿुधे ईंदो पोइ मां मुख़्तलिफ़ जेको आहे इहे थोरा घणा किताब पढ़ंदा हुआसीं मूं त नीचे बि पढ़ियो जंहिं गाड में हुन बिल्कुलु बिलीव हुनजो कोन्हे त उनखे पढ़ी पोइ वरी चाची जूं ॻाल्हियूं ॿुधंदा हुआसीं मोरे साहिब जूं त उहो वरी कुझु अहिड़े पोइ मां साईं अली गौर खां पुछंदो हुउसि मां चयो साईं हिन पढ़ियल बि आहे ऐं फ़क़ति रुॻे हिनखे अज़म पेशन थो करे इहे ख़्यालु अथसि मवालियूं वांगुरु ॻाल्हाए थो चवंदा दादा इहो बिल्कुलु कोन्हे पढ़ियो हे पाण खे बसि वणाइण जे लाइ ऐं पंहिंजे पाण खे स्कॉलर या को आलिम सॾाइण जे लाइ हे वरी इहे ॻाल्हियूं कंदो थो वञे सो अहिड़ी हिन में ॻाल्हि न आहे साईं अली गौर ख़ुदि मूं ॾिठो
त हिकिड़ो जिदोजहदी माण्हू ॾींहुं ततो हुजे पर जेको आहे मुख़्तलिफ़ माना तंज़ीमुनि में कमु कंदो ऐं तॾहिं मां जॾहिं हूंदुसि जेको आहे कॉलेज में त उते ईंदो ऐं उते कचहरी साईं सां थींदी। साईं हिकिड़ो तमामु बहितरीन इंसानु, तमामु माना हिकिड़ी गाइडलाइन ॾियण वारो। त जॾहिं बि मां कॾहिं चवंदो हुउसि त साईं जेको आहे मां वधी सघंदो 2011 खां वठी कमु कयो ऐं मां मुसलसल थोरो घणो लिखंदो आहियां, नसर पढ़ंदो आहियां, लिखंदो आहियां। इहो ई कमु आहे हिते, असां इहो कयूं पिया। मां कीअं अचां ऐं पंहिंजी ख़िदमत ॾियां हिते? त मूंखे चवंदो यार ॻाल्हि इहा आहे त तूं साईं उमीद सां मिल। साईं उमीद सां हुनजी दिलि हूंदी, सदाईं मूंखे सजेशन ॾींदो त यार उमीद सां तोखे मिलणु घुरिजे। उमीद जेको आहे तोखे वाट ॾींदो, इहे ई हा न यानी माना ना उमीद न कंदो। साईं अलीगोर जेको आहे शाह लतीफ़ जूं शेर जॾहिं पढ़ंदो आख़िरी उमिरि जो तकाज़ो थी वियो, इहा बि नेचर आहे, इंसानी फितरत आहे त यानी माना ख़तमु जेको आहे हादसो जेको आहे तमामु बिल्कुलु ख़तमु थो थी वञे। रही ॻाल्हि इहा आख़िरी इहा त भई का बि शइ ख़तमु न आहे थियणी। अॼु जेकॾहिं साईं उमीद जेको आहे जेकियूं साड़ियूं जेको आहे यादि कयूं, साईं नूर मोहम्मद जेके साड़ियूं यादि कयूं बचपन जूं, त अॼु इन सूरत में जेको आहे माना उहे अलीगोर अॼु ज़िंदा आहे। अॼु तव्हांजी हिन कचहरी जी सूरत में छो जो मेटर हूअं ई जॻहियूं जेको आहे तब्दील थो करे, शिकिलियूं तब्दील थो करे। उहो जेको जवाहरलाल नेहरू जो जेको किताबु आहे उन में जेको धीरे ख़त थो लिखे नेचर खे सम्झाइण जे लाइ त भई नेचर सां करीब थी त तूं तॾहिं सम्झंदीअ त नेचर आहे छा। नेचर खां असां परे विया आहियूं त पोइ असांजी शाइरी जेकी कमरनि में आहे उहा ईअं ई आहे टुटी फूटी। जेको शाह लतीफ़ कुंभट जे छांव में जेकी शाइरी कंदो हो उहा शाइरी अॼु बि असां खां विसरे कोन थी। त नेचर जे क़रीब पोइ ख़त लिखे थो, चए थो त तोखे यादि आहे इंदिरा पाण जेको आहे श्रीलंका में हिकिड़े जेको आहे अजायब घर में विया हुआसीं, उते जेको साइंसदान हो जेको रिसेंटली असां सां मिलियो उन टाइम ते, त उहो उन ॿुधायो त पत्थर में बि जान आहे, पत्थर में बि ज़िंदगी आहे। ईअं न जो पत्थर ख़तमु आहे, पत्थर में बि पंहिंजी ज़िंदगी आहे। उन सां गॾोगॾु जेको वण आहिनि उहे वणनि में त पंहिंजो भोजन खाइनि था, उहे जेके जीत माकोड़ा हूंदा आहिनि के वण आहिनि उहे उन्हनि खे खाईंदा आहिनि, उन्हनि में बि ज़िंदगी आहे। त ईअं न साईं अलीगोर जेको आहे असांजो इस्लाम बि ईअं थो चवे त भई मौत छा आहे, शिकिलियूं चेंज थी करे। अॼु साईं अलीगोर जी हिकु शिकिल हुई, थी सघे इन ई उमर ख़याम जी ॻाल्हि वांगे इन ई मज़ार मां इन क़बर मुबारक मां गुल वांगे खिली पई असांखे ख़ुशबू हुजे, थी सघे थो पॉसिबिलिटी आहे। त जेको आहे अॼु असां तव्हांजे अॻियां जेको आहे माना साईं अलीगोर न आहे पर यादुनि जी शिकिल में, ऐं असां सां तव्हां वटि का शइ छॾे वियो आहे ऐं जेको आहे असां हुन जे लाइ दुआ कयूं। साईं खे जस आहे प्रोग्राम कयो आहे। महिरबानी।